अस्सलाम वालेकुम। जीअं मां तव्हांजो पंहिंजो केयरलेस। अॼु जी असांजी कहाणी जो उनवान आहे मदद न करण जो नतीजो। ठीकु आहे। त हिकु वापारी वटि हिकु गधा ऐं हिकु घोड़ो हो। उहो जॾहिं वापार ते वेंदो हो त पंहिंजो अधु सामान घोड़े ते ऐं अधु गधा ते रखंदो हो। ठीकु आहे। हिकिड़े ॾींहुं वापार ते वञी रहियो हो, अधु गधा ते सामान रखियईं ऐं अधु घोड़े ते। ठीकु आहे। गधा जी तबियत थोड़ी माना ख़राबु हुई, थोरो डिम हुयसि। ठीकु आहे। त वञी रहियो आहे, जॾहिं गधा घोड़े खे चयो, चई ॻाल्हि ॿुध, पाण गॾु रहिया आहियूं, अले कॾहिं जी दोस्ती आहे। ठीकु आहे। तूं मुंहिंजो थोरो सामान खण, अॼु मुंहिंजी तबियत ख़राबु आहे, थोरो सामान मुंहिंजो खण त मां माना सही तरह हली सघंदमि। घोड़े वॾे गुरूर सां चयो, न ईअं कीअं थी सघंदो, मां बेवकूफ़ आहियां छा जो तुंहिंजो सामान खणा। गधा कुझु क़दम अॻियां हली करे वरी घोड़े खे चई, अदा तूं मुंहिंजो थोरो सामान खण, मुंहिंजी अॼु तबियत ठीकु न आहे, तुंहिंजी वॾी महिरबानी थींदी, मां माना आसान हली सघंदुमि, तूं मुंहिंजो सामान खणंदे। त घोड़े गधा जी हिकिड़ी ॻाल्हि बि न ॿुधी। गधा कूड़ बि न पियो ॻाल्हाए, सच पियो ॻाल्हाए उन ॾींहुं। ठीकु आहे। त गधा हली 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 आख़िर में साणो ते किरी पियो। हाणे किरी पियो त मालिक ॾिठो गधा किरी पियो। हाणे हुन गधा जो सामान खणी घोड़े ते रखियईं, सॼो सामान। त घोड़ो बची पछताइण लॻो, चई हा यार, गधा जो थोरो सामान खणा हा त मूंखे माना आसानी थी पई, हींअर सॼो गधा जो भार मूं ते अची वियो। ठीकु आहे। त गधा बि मुंहिंजो थोराइतो थी वञे हा। त ईअं न कयईं घोड़े। सियाणनि सच चयो, जेकॾहिं को ताक़तवर कमज़ोर जी मदद कंदो त ॿिन्ही लाइ फ़ाइदो आहे, अगरि न त को बि महफ़ूज़ न रही सघंदो। हींअर असां वीडियो जी कयूं था एंड। हींअर असांखे ॾींदा वीडियो जे लाइ इंतज़ारु कंदा। हींअर असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।